शरीफ साहब, पंहिंजो पूरो पुलिस फोर्स वठी मीर ऐं मूसा तरफ़ निकिरी वञ। काल्ह तव्हां रोके छॾियो, अॼु चओ था त हुनजे पोयां वञा। जेको चवाए थो उहो कर। ठीकु आहे, पहिरियां वञी बहावल जे घर ते छापो थो हणां। बहावल खे फ़िलहाल छॾ, सिर्फ़ु मीर ऐं मूसा। नवाब खान, मीर मथां त को बि केस दाख़िल न आहे। उहे मीर जी गिरफ़्तारी बि ज़ाहिर न कजांइ, हुनखे गुम कराए छॾिजांइ। ठीकु आहे नवाब खान, जेको अव्हांजो हुकुम। मां अॼु शाम ई वञी छापा हणणु शुरू कयां थो, छो त मुंहिंजो नालो आहे सवेदा शरीफ़, पर शरीफ़नि सां मुंहिंजी लॻे ई कान। बाबा साईं, बहावल खे मूं पंहिंजी मुठ में करे छॾियो आहे। बाक़ी मीर ऐं मूसा पाण में हिकु थी आहे। बाबा साईं, हाणे हुननि जे ख़िलाफ़ मां चाचे बहावल खे लाहिणु थो चाहियां। इहो त सुठो कमु कयो आहे। हाणे ॿुधाए त छा सोचियो अथई? मीर जी भेण खे अगवा करे उतां असां पाण वटि आणणु था चाहियूं। छोकिरी जी ते क़ैद आहे, उहो मूं तोखे ॿुधाए छॾियो आहे। हाणे तूं बहावल खे उते वठी वेंदे त छा बहावल खे शक कोन थींदो? उन लाइ तव्हांजे हिकु हमराह खे अगवा करणो पवंदो ऐं उन खां सची कराइणी पवंदी। उहे मां सतार खे सम्झाए शहर मोकिलिया थो, हुनखे रस्ते मां अगवा करे सची कराए वठिजोसि। बाक़ी मां सतार खे सम्झाए छॾियां। ठीकु आहे बाबा साईं, मां चाचे बहावल खे वठी शहर वारे रस्ते ते इंतज़ार थो कयां। सतार ते टार्चर ज़रूरु कजो, पर हुनखे को बि नुक़सान न पहुचे, इहो यादि रखजांइ। जेकॾहिं चाचा बहावल होश खां निकिरी वियो त मां उनखे रोके कोन सघंदुसि। बाबा साईं, हुनखे संभालणु तुंहिंजो कमु आहे। ठीकु आहे बाबा साईं, मां कोशिशि कंदुसि चाचा बहावल खे रोकण जी। तव्हां सतार खे शहर वारे रस्ते तरफ़ मोकिलियो। असां शहर खां वापसीअ ते सतार जो अॻु वठंदासीं। मीर ऐं मूसा पाण खे चालाक था सम्झनि, पर हुननि खे ख़बर ई न आहे त साम्हूं बि नवाब खान अथनि। बाबा, सोटर वक़्तु हिते तुंहिंजो सॼण बणिजी न आहियो। पोइ बाबा, तूं हुनजे मथां एॾो एतबार छो थो करे? मां सभ खां वधीक हमदर्द मूसा खे सम्झंदुसि। जॾहिं उन ई थोको ॾिनो त पोइ वक़्तु ॾिनो त छा थी पियो? ही त पोइ बि पंहिंजो आहे फाइट। चाचा साईं, हिन चकर जेकॾहिं तव्हांखे धोखो ॾिनो त मुंहिंजो खून तव्हांखे हिलाल हूंदो। भली मूंखे मारे छॾियो। वक़्तु इहो त वक़्तु ई ॿुधाईंदो, पर तूं राणी जी दिलि में ॻाल्हि न कर। तूं ॿुधा छा करे आहीं? चाचा साईं, सतार शहर तरफ़ निकिरी वियो आहे। जेकॾहिं तव्हांजो इरादो आहे त हुनखे हली खंभे खणी अचो। जे शहर वियो आहे न त वापसि नवाब खान वटि इहो कोन पुॼंदो। त पोइ देरि न कयो चाचा साईं, जल्दी निकिरण जी कयो। किथे ईअं न थिए चाचा जो असांजे पहुचण खां पहिरियां हू वापसि मोटी वञे। एतिरो आसानी सां सतार खे वञणु कोन ॾींदासीं। तूं हली मुंहिंजो 5 मोर ते इंतज़ारु कर, मां रिपीटर खणी अचां थो। बाबा जी बि का ख़बर नथी पए मूंखे। जेको बि बाबा खे दिलासो ॾेई वेहे थो न, त बाबा हुनखे पंहिंजो सॼण करे वेठो आहे। वक़्त जूं पुराणियूं शरारतूं बाबा ईअं जल्दी में विसारे वेही रहंदो, मां त इहो सोचियो बि न हुयो। विचे रस्ते सां शहर निकिरी वञ ऐं मेन रस्ते सां वापसी कजां। बाबा साईं, किथे ईअं न थिए जो वापसी में मूंखे ई पूरो करे छॾनि। वक़्तु बहावल सां गॾु आहे, तोखे मारींदा कोन। हा, बाक़ी थोरो घणो टार्चर कंदई, इहो सहजां। बाक़ी जेको मूं तोखे सम्झायो न उहो ई कजां। ठीकु आहे बाबा साईं, जेको तव्हांजो हुकुम। पर वक़्त खे ज़ोर रखे छॾिजो जो हिन बिल्डोज़र खां मूंखे बचाए, न त हिते ई पूरो करे छॾींदो मूंखे। अरे तुंहिंजो सिर न वञे, तोखे कुझु कोन थींदो। हाणे निकिरण जी कर।
भक्त तोखे पूरी पक्का है त सतार शहर वेला? हा चाचा, मां इन अखियुनि सां सतार खे शहर वेंदे ॾिठो आहे। किथे वापसि न आहे मोटी वियो? न चाचा, एतिरो जल्दी त वापसि कोन मोटी वियो हूंदो। कयूं था इंतज़ार। चाचा, जेकॾहिं सतार हथ अची थो वञे न त उन खां मीर जी भेण जो ॾसु पुछी वठंदासीं। भक्त हिकिड़ो चकर गो मीर जी भेण खे अगवा करे खणी अचूं, पोइ मीर ऐं मूसा खे ख़बर पवंदी त बहावल उहो बिल्डोज़र आहे, माण्हू त छा पर पत्थरनि जो सुरमो करे छॾींदो आहे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।